के माण्हू अचे बहार मुंहिंजा स्टेज ते वेठल मोहतरम जनाब लियाकत अली कासरी साहब, साईं हमीदुल्ला साहब, साईं नूरुल्ला सदू साहब, साईं नवी बख्श मकबूल साहब, साईं ताज सदवी साहब, खैर मोहम्मद सूबी साहब, साईं असगर साहब, साईं रफ़ीक अहमद चना जो बरदर, साईं भाइटियो संत जवाद अहमद चना साहब, साईं नज़ीर सूबी साहब, ऐं मुंहिंजा दोस्त ज़हीर साहब ऐं सिंध एजुकेशन फोरम जा सभई दोस्त, मुंहिंजा वेठल दोस्त उस्ताद घरानो ऐं रेडियो स्टेशन प्रोग्राम दोस्त ऐं आर्ट काउंसिल जा दोस्त सभई खे अस्सलाम। जीअं त दोस्तो अॼु असांजो हिकु जेको प्रोग्राम सिंध एजुकेशन तरफ़ खां थी रहियो आहे, साईं रफ़ीक अहमद चना असांजो दोस्त, इन जे बारे में जेके दोस्त उनजी यादि में ऐं उनजे किरदार में जेको कुझु थी आहे, सभिनी दोस्तनि खे साईं सभिनी खां साईं खां वाक़ुफ़ु आहे। साईं चना साहब नालो वठंदे हक़ीक़त असांजो रूप बदिली थो वञे। प्राइमरी खां वठी सेकेंडरी ताईं असां गॾु हुयासीं। वरी साईं एच.एस. सुपरवाइज़र थे, तॾहिं असां सभई दोस्त गॾिजी साईं असां अॻु में वियासीं। साईं 10 खां पोइ सुपरवाइज़र थियो 16 ताईं। ऐं जॾहिं असांजो दोस्त असांजो महिरबान ऑफिसर साईं लियाकत साहब ADO साहब थियो, असां जे उनजे रहनुमाई में असां जेको पंहिंजो एजुकेशन ते कमु कयोसीं, उन खां पोइ साईं हमीदुल्ला साहब जे अंदर में कमु कयोसीं। असांजो रफ़ीक साहब प्राइमरी उस्ताद हुयो। प्राइमरी उस्ताद बेहसियत उन पंहिंजो जेके दिलि ऐं जान सां जेका ॿारनि खे तालीम ॾिनी, पंहिंजी ड्यूटी जेका सम्झाइण आहे, उहा केतिरा ॾिसी ॾींदा आहिनि। जॾहिं एच.एस. थियो, शायदि जिते बि वेंदो, जॾहिं रिलीव थी सुपरवाइज़र जे लाइ ॿ दफ़ा आयो त उहे हेडमास्टर ठेडी जा या ॿिया दोस्त जेके मूंखे रिलीव करण जे लाइ तयारु न हुआ, त साईं तव्हांजो उस्ताद महिनती, असांखां तव्हां हितां रिलीव थी न वञो। पर असांजे दोस्त असांजे कुर्ब ऐं असांजे हिन जे करे असां ज़ोरी साईं खे ऑर्डर कराए लियाकत साहब सां ॿुधायो ऐं असां जेको पंहिंजो टाइम वग़ैरह ऐं सेवा में शुरू कयोसीं। उन खां पोइ जॾहिं असां रिलीव थी वियासीं सभई दोस्त गवर्नमेंट जे हिसाब सां, त असां 6 महीना साईं मुमताज़ पुरकोटे जे इन में जाइ ते वेही करे सभिनी दोस्तनि 6 महीना असां कचहरी कईसीं गॾिजी। ऐं असांजो अहिड़ो पाण में साईं लियाकत साहब, साईं हमीदुल्ला साहब ऐं असांजा जेके सुपरवाइज़र, उन ॾींहंनि खां वठी अॼु ताईं असां जेको बि प्रोग्राम थींदो आहे, शादी हुजे, लवनी हुजे, असांजे 15 ॾींहं महीने में हफ़्ते में प्रोग्राम ज़रूरु कंदा हुआसीं। साईं ऐं जॾहिं उहो आख़िरी प्रोग्राम असांजी जेका मुलाक़ात हुई, असां जुमे नमाज़ पढ़ी रफ़ीक अहमद चने साहब खे फ़ोन कयोसीं कि भई असां तोहफ़ा ऐं माशाअल्लाह ते त उन अचो साईं पंहिंजो पुट खे साण करे हुते आयो। इहा ख़बर असांखे न हुई त हीअ आख़िरी मुलाक़ात आहे अॼु असां रफ़ीक साहब ऐं असां दोस्तनि जी। असां 3.5 कलाक उते गॾिजी मानी खाधीसीं, 3.5 कलाक कचहरी कईसीं। आख़िर में कुझु इहे बि यादि लफ़्ज़ ई आहिनि। उहे त असां जॾहिं बि पाण में दोस्त बोर थींदा हुआसीं त रफ़ीक साहब असांखे अहिड़ियूं त टोटका अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो, सभु दोस्त जेके आहिनि उहो असांजो ख़ुशीअ में हिक ॿिए सां माफ़ी था वियासीं ऐं रफ़ीक साहब खे अर्ज़ु कंदासीं साईं
तव्हां ई आहियो जेको असां जेकॾहिं सॼो ॾींहुं कमु करे हिते अचो ऐं तव्हां न हूंदो त असांजो टाइम जेको आहे उहो असांजो सही नथो हले उन करे उन ॾींहुं बि साईं सां माशाअल्लाह तयारु थी अहिड़े तरह सां आयो त असां सभिनी दोस्तनि मज़ाक कईसीं रवि खान मीसा जी कयो असांजो अॼु ईअं गुलाब गुल वांगुरु थी आया आहियो त न दोस्त तव्हांजो हुकुम थियो मां तयारु थी आयुसि ऐं अहिड़ा मज़ाक अहिड़ियूं ॻाल्हियूं आख़िरी त बाबा यूसुफ तव्हांजो जेको आहे साल ऐं हिकु ॿ महीना बचिया असां हाणे सुभाणे रिटायर थियण वारा आहियूं हुनखे अलाह ख़ैर करे रफ़ीक साहिबु अञा 12 महीना पिया आहिनि तव्हांजा 14 महीना पिया आहिनि तव्हां चोथा रिटायर जी ॻाल्हि कयो शायदि पोइ हिन जे अलावा मां पोइ इहो आख़िरी मुलाक़ात ऐं आख़िरी असांजो जेको रिटायरमेंट हुई उतां असांखां मोकल आहे शाम जो 5:30 बजे मुंहिंजो दोस्त आहे हिते होटल वारो मां उन दोस्त खां मोकल आहे ऐं घर वेंदुसि हफ़्तो थियो मां हुन सां कचहरी में कया असां दोस्त जेके आहिनि गाॾी में कढी अची रफ़ीक घर जा आयो घर जो कलाक ॾेढ जे अंदरि असांखे इहा भेट ख़बर पई त साईं खे अटैक थी वियो आहे असां हैरान थी वियासीं त आहे हर्ष अलाह जे हथ में पर खिलंदे ख़ुशीअ में ऐं असां दोस्तनि खां मोकल आहे ऐं उहो ज़िमेवार ॾींहुं हुजे साईं असांखां सदा ई असांखां मोकिलाइजो ऐं अॼु बि असां जॾहिं अहमदुल्ला साहब के करोड़ थींदा त असांखे रफ़ीक साहब जी जेका आहे उहो हाल अञा ताईं नथो जेको असां दोस्तनि खे मान ॾियण और असांजे मुंहिंजे हलण ऐं असांखे घोड़ा सां ऐं उनजो तइलीम बि असांखे ॾिसे त जंहिं ॿियनि ॿारनि खे तमिल में पंहिंजे औलाद वांगुरु पढ़ण ऐं उन जा ॿार में इंशाअल्लाह ताला इहे चवंदा आहिनि ऑफिसर थियो आहे अॼुकल्ह साईं नौकिरी जेको आहे 70 वारे खे नौकिरी छॾे वरी बि हुन में साईं जो ऑर्डर आयो आहे वरी बि साईं बैंक में आहे जो आहे में कराया माशाअल्लाह सभई ॿार